सिंध जी तारीख़ में घणा नाला गुज़रिया, पर कुझु नाला दिलि ते ज़ख़्म बणिजी हमेशह लाइ लिखिजी वेंदा आहिनि। उन्हनि मां हिकु अहिड़ो नालो बि शामिल आहे जेको सिंध लाइ आख़िरी साह ताईं मैदान जंग में विढ़ंदो रहियो, शहीद थी वियो, पर पोइते न हटियो। उहो हो समा दौर जो अज़ीम बहादुर कमांडर दरिया ख़ान लिगारी, जंहिंजी बहादुरी त बेमिसाल हुई, पर क़िस्मत वफ़ा न कई। तारीख़ जी हिकु अहिड़ी दास्तान जेका अॼु बि बदनसीबी जी दाह सिंध जी सरज़मीन खे ॾिए थी। आऊं आहियां अज़ीज़ ज़ौर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ौर ऑफिशियल फेसबुक पेज। जॾहिं खरासान ऐं ईरान जी हिमायत याफ़्ता अरगून फ़ौजूं सिंध ॾांहुं वधियूं त सभिनी जा जिस्म ॾकण लॻा। तॾहिं हिकु शख़्स पंहिंजो हथु पंहिंजी तलवार ते रखियो ऐं चयो त जेसिताईं दरिया ख़ान ज़िंदा आहे, सिंध जो आसमान दुश्मन जी छांव न ॾिसंदो। दरिया ख़ान न हुक्मरान हो न बादशाह, पर जंहिं वक़्तु बि सिंध जो नालो ख़तरे में पियो, हू पाण खे सॼी सिंध जो पुटु बणाए मैदान ते लही आयो। दुश्मन वटि जदीद हथियार, वॾी फ़ौज, ईरान ऐं खरासान जी मदद, ऐं दरिया ख़ान वटि सिर्फ़ु ईमान, गैरत ऐं दिलेरनि जो हिकु नंढड़ो टोलो। इन्हनि जो मुक़ाबिलो हिकु अहिड़ी फ़ौज सां हो जेका उन दौर में दुनिया जी सभ खां वॾी ताक़त हुई। जंग में सिंध जा सभु सिपाही शहीद थी विया, पर दरिया ख़ान अञा बि बीठो हो, पंहिंजी तलवार सां आख़िरी वार कई सिंध जो दर खणी। पोइ उहा घड़ी आई जंहिंखां पोइ सिंध कॾहिं बि साॻी न रही। दुश्मन जो तीर दरिया ख़ान जे दिलि में लॻो, पर घणे भाङे दिलि अंदरि अॻ ई सिंध जे मोहबत में सोराख़ थी चुको हो। सिंध लाइ हुन जी शहादत खां वधीक ज़ुल्म इहो हो त दरिया ख़ान जी लाश खे सिंध जी मिटीअ में दफ़न ई न कयो वियो। दुश्मन खे डपु हो त जेकॾहिं दरिया ख़ान सिंध में दफ़न थियो त संदसि क़बर बि बग़ावत बणिजी वेंदी। उन करे लाश खे सिंध मां खणी ईरान में दफ़न कयो वियो। सोचियो, हिकु इंसान जेको पंहिंजी धरती लाइ जीअरो रहियो, जंहिंजे रत जो हर क़तरो सिंध ते क़ुर्बान थी वियो, पर संदसि लाश खे सिंध जी मिटी बि नसीब न थी। सवाल इहो आहे त उन जी बहादुरी ऐं सचाई जे किरदार खे असां कहिड़ी मोट ॾिनी। असां उन में साह त नथा विझी सघूं, पर उन जे किरदार खे त ज़िंदा रखी सघूं था। छा कॾहिं तव्हां सिंध जे मौजूदा तारीख़ी किताबनि में दरिया ख़ान जो ज़िक्र पढ़ियो आहे? कंहिं सिंधी फिल्म में संदसि किरदार खे ॾिठो आहे? धाड़ेलनि खे हीरो ॾेखारण वारी असांजी मीडिया इन पासे वञण जी ज़रूरत ई महसूसु कोन थी करे। सरदारनि जो हवेलियूं ऐं वॾेरनि जो ओताकू ॾेखारण खां बहितर कोन हो अहिड़नि अज़ीम किरदारनि ते बहितर फिल्मूं ठाहे पंहिंजे नसल खे पंहिंजो माज़ी यादि ॾियारियूं हा। सनावतनि जा मसइला ऐं प्यार जा परिणाम फिल्मनि में ॾेखारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उहे त हुई ॾिसूं पिया। माण्हुनि खे कारे धागे जूं खूबियूं बयानु करे ॿुधाईंदा त उहे थॉमस एडिसन जहिड़ियूं इजादूं कोन कंदा, बल्कि पंहिंजा मसइला ॻिची में धागा ॿधी हल करण जी कोशिशि कंदा। अॼु जे समाजी हक़ीक़तनि जो जाइज़ो वठो त असीं छा हुआसीं ऐं हींअर छा आहियूं। कॾहिं असांजो वजूद ज़ुल्म अॻियां ललकार हुई, अॼु ज़ालिम ख़ुदि असांजो यार बणियो बीठो आहे। कॾहिं धरती लाइ सिर कुर्बान थींदा हुआ, अॼु मफ़ादनि लाइ धरती कुर्बान थिए पई। असांजो हालतूं असांजा नसीब न आहिनि, बल्कि तारीख़ जा उहे खाल आहिनि जिन्हनि खे भरण जी असां कॾहिं कोशिशि ई न कई। यादि रखो त गैरतमंद क़ौम कॾहिं बि ज़ुल्म सां ठाह नाहे कंदी। हू कुर्बानी ॾिए थी, पर सुञाणप नाहे विकिणंदी। दरिया ख़ान लिगारी इन जो मिसाल अथव, जंहिं पाण खे कुर्बान करे पंहिंजी सुञाणप खे ज़िंदा रखियो। जेकॾहिं वाक़ई असां हिकु ज़िंदा क़ौम आहियूं त अहिड़ी क़ौम पंहिंजे शहीदनि खे दफ़न न कंदी आहे, बल्कि उन्हनि जे किरदारनि मां पंहिंजा ज़मीर ज़िंदा कंदी आहे।